अस्सलाम वालेकुम। वेदर विथ नज़ीर बमरो में पेश आहे मौसम जो अहवाल। उत्तर सिंध जे इलाइक़नि चूनको, खैरपुर, हिंगोरजा, गंबट, सखर, पनवाकिल, मीरपुर माथेलो, ओबाड़ो, घोटकी, कंदकोट, कश्मोर, शिकारपुर ऐं लाड़काणे तरफ़ बरसात जो सिस्टम दाख़िल थी चुको आहे। बरसात जो ही सिस्टम तमामु घणो ताक़तवर त न आहे, पर ते हूंदे बि किथे किथे हल्की बरसात हूंदी ऐं चंद इलाइक़नि में तेज़ बरसात हूंदी, ऐं जिन इलाइक़नि में तेज़ बरसात हूंदी उन्हनि इलाइक़नि में खैरपुर जा इलाइक़ा शामिल आहिनि, जेकी साले पट खां वठी चूनको ताईं अछड़ेतर वारा इलाइक़ा, उन्हनि में तेज़ बरसात जो इम्कान आहे। ही सिस्टम हवाउनि जे ज़रिए नवाबशाह, शहदादपुर, टंडो आदम, सांगड़, खिपरो ऐं दादू जा इलाइक़ा, सेवण, अछड़ोतर खां थींदो हेठि खिपरो ताईं ऐं खीरथर रेंज ताईं वेंदो ऐं उते बरसाति वसाईंदो वेंदो। सेंट्रल बलूचिस्तान यानी विच बलूचिस्तान में पंजगूर ऐं पश्तको ऐं केतिरनि इलाइक़नि में हिकिड़ो बरसाति जो सिस्टम अलॻि सां ठहियो आहे, जेको वढ ऐं इन खां अलावा वशुक वारनि इलाइक़नि में बरसाति वसाए रहियो आहे। इन जा बरसाति जा वधीक तेज़ बरसाति वारा इलाइक़ा बान रहीम बख्श ऐं पश्तको वारा इलाइक़ा आहिनि, जिन में तेज़ बरसाति बलूचिस्तान में वसी रही आहे। बलूचिस्तान में हिकिड़ो ॿियो सिस्टम आहे जेको लोरालाई, डोकी ऐं बगावा वारे इलाइक़े में मौजूदु आहे, जेको उते बरसाति वसाए रहियो आहे। बलूचिस्तान में ई हिकिड़ो टियों सिस्टम बि बरसाति जो आहे, जेको बरसाति वसाए रहियो आहे ऐं इहो बरसाति जिन इलाइक़नि में वसाए पियो थो उन में कोलू वारा इलाइक़ा शामिल आहिनि। पंजाब में बि हिकिड़ो कमज़ोर बरसाति जो सिस्टम ठहियो आहे, जेको पंजाब जे शोरकोट वारनि इलाइक़नि में बरसाति वसाए रहियो आहे। खिवण जे लिहाज़ सां बिल्कुलु साफ़ ज़ाहिर आहिनि इहे इलाइक़ा आहिनि जेके कल्ह असां तव्हांखे ॿुधायो आहे त अछड़ेतर में बरसाति थींदी। अछड़ेतर में ऐं विच बलूचिस्तान में बरसाति जारी आहे ऐं हीउ खिवण जो नक्शो आहे, जंहिंमें नज़र अचे पियो त कहिड़ा इलाइक़नि में हिन वक़्तु तेज़ बरसाति हले थी पई। अॼु राति ताईं बरसाति जे हिन सिस्टम मां को वॾो ख़तरो न आहे ऐं अॻिते हली वक़्तु गुज़रण सां गॾु हीउ सिस्टम कमज़ोर थींदो वेंदो ऐं खीरथर ताईं पहुचंदे हिन सिस्टम में काफ़ी कमज़ोरी ईंदी ऐं बरसाति जे लिहाज़ सां हीउ सिस्टम कमज़ोर थी तमामु घटि बरसाति ॾियणु लॻंदो। हाणे अचूं था 4 तारीख़ ते यानी सुभाणे बरसाति किथे वसंदी ऐं केतिरी वसंदी सिंध जे इलाइक़नि में, त उन लाइ इहा इंफॉर्मेशन आहे त 4 जुलाई ते लंगर पार्कर में वधीक बरसाति वसण जा इम्कान आहिनि ऐं बदीन, दीपलो ऐं चोरजमाली ऐं हैदराबाद ताईं, नूरियाबाद ताईं ऐं घारो जा इलाइक़ा ठट्टो ऐं डिगड़ी, उमरकोट ऐं दायली ऐं ॾखण सिंध जा माना इलाइक़ा हूंदा ऐं कराचीअ में बि सुभाणे 4 जुलाई ते बरसाति जा कुझु चांस आहिनि, पर कराचीअ में इहो आहे त ऐं मुमकिन आहे त राति जो बूंदाबांदी तेज़ थिए कुझु इलाइक़नि में, ख़ासि तौर ते सामूंडी इलाइक़नि में जेके किनारे ते बिल्कुलु वेझा आहिनि, उन्हनि में बूंदाबांदी या तेज़ छिनकार थी सघे थो। त अॼोकी अपडेट असांजी इहा पूरी थी। असांजो चैनल सब्सक्राइब कयो, इन सां गॾु इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।